बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आबादगार साथियों अज असांजे बनी ते जेको सिके थी गलाबाद वारनि ते हाजी सरवर हिंद ऐं शफ़ीक संजराणी असांजे हिन इलाइक़े जा वॾा ज़मींदार उहे ॾिसण आया ख़ासि करे जो ॾिसूं भला ही रोज़ रोज़ असां जेके पोस्टूं हलाए पिया अलाए कूड़ियूं अलाए सचियूं हूंदव वणनि में के गोगड़ा बोगड़ा माल आहे या न आहे त अॼु तव्हां ॾिठो वणनि खे हाणे हिन बारे में तव्हां कमेंट कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों। बाक़ी असां ॿुधंदा हुआसीं साईं जो वीडियो वग़ैरह चवंदा हुआसीं ॿी ख़ाली ॻाल्हियूं आहिनि पर अॼु सरज़मीन ते पहुता आहियूं। बिल्कुलु साईं जेका ॻाल्हि कंदो उहा पाण घटि आहे ऐं उन सां गॾो गॾु असां हिन हारी खे बि सलाम पेश कंदासीं जेको फुल जैन ते महिनत कई आहे। ॿियूं त महिनत कई त स्प्रे बाण गुड हर वग़ैरह जो गुड में कोन थींदी आहे गिलाइसो पिटा बाक़ी हिते मिरियन वांगुरु हिन खे धिका थो चढ़े। सो अलाह साईं ख़ैर सां खाराए साईं खे तमामु VIP वैराइटी आहे। अलाह कंदो बहितर कामयाबु थींदी ज़मीनदार लाइ तमामु बहितरीनु कंदो। अच्छा तव्हां छा सम्झो था त हीअ आबादगार जे लाइ इनकलाब आहे अहिड़ियूं जिन्सूं या बिल्कुलु इनकलाब आहे साईं इंशाअल्लाह। हीअ बिल्कुलु अहिड़ी जिन्स जे अची वञे पंजे महीने में हेतिरो गोगड़ो हेतिरो माल हुजे पोइ पाण खे छा खपे। ॿियो माल भले न खणे पर हीअ माल जेकॾहिं 6 महीने में पाण खे फुटी ॾेई वञे इहो ई 25-30-35 मण ते फुटी आहे। बिल्कुलु जे ॿियो माल अॻिते खणंदो जीअं तव्हां चओ था हिन जी हाइट वॾी थींदी 8 फुट 7 फुट 6 फुट उहा जे थी त पोइ त अञा तमामु बहितरीनु आहे। ऐं हिन जो इंशाअल्लाह हीअ गोगड़ो वग़ैरह जो उहो बि तमामु वॾो आहे इंशाअल्लाह बहितर थींदो साईं। शफ़ीन साहब तव्हां कीअं ॾिठो भला हिन वणनि खे? साईं माशाअल्लाह साईं तव्हांजी वीडियो अॻु में ॾिठीसीं हाजी साहिब खे मूं 2-3 चकर चयो त हलो साईं जा वण घुमी अचूं। पोइ शायदि 4-5 ॾींहं अॻु में आयासीं पिए वरी हाजी साहिब जा महिमान अची विया वरी अॼु अचणु थियो। हाणे हीअ वण साईं थो चए त किरी विया आहिनि जेको 3-4 ॾींहं अॻु में तूफ़ान लॻो। हाणे असां बि ॾिसूं पिया हिन में एतिरो गोगड़ो आहे एतिरो वज़न आहे त हिन तूफ़ान ते किरियो बि हूंदो। हाणे हुनखे धिकी पिया चाढ़ीनि त बहितरीनु आहे माशाअल्लाह। अलाह साईं बरकत विझे अलाह साईं हिनखे ख़ैरनि सां खाराए। बाक़ी गोगड़े साइज़ बि गोगड़े जी हर 5-12